सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री घोटकीअ में वकील जे भाइटे जे अगवा जे इल्ज़ाम हेठ सरदार अली गोहर महर ऐं अली नवाज़ उर्फ राजा खान महर समेत 10 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली मूजिबि सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्रीअ में सैयद कंबर अली शाह काज़मीअ जे दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान SSP घोटकी ऐं SHO पेश थिया। अदालत GDA जे MPA अली गोहर महर ऐं ॿियनि ते अगवा जो केस दाख़िल न थियण ते पुलिस ऑफिसरनि खां सख़्तु पुछाणो कयो। सुप्रीम कोर्ट पुलिस खे फौरी तौर केस दाख़िल करे मग़वी खे बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾिनो ऐं पुलिस ऑफिसरनि खे अमल दरामद रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत पिणु कई। दरख़्वास्त गुज़ार जो मौक़िफ़ आहे त सरदार अली गोहर, राजा महर ऐं ॿियनि संदसि भाइटे फ़िदा अब्बास शाह खे 2018 में अगवा करायो हो। अदालत खे इस्तदा आहे त मग़वी भाइटे खे बाज़ियाब कराए जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे।